द्वारा भरजीना फीमा आईनान तजरियात फबई आलाए रब्बिकुमा तुकल्लिबान। मन उते मेहनत जी जरूरत ही ना है, उथण जी जरूरत ना है, चवण जी जरूरत ना है। लहुम फिया फाकियतुन वलहुम मा यदउन। रुगी दिल में छड़ी इरादो थी न जेकर ये शे खावा, जेकर ये शे पिया, एकदम अल्लाह उहा शे उनके नसीब फरमाए। हिकड़ो वरी मुके चइबो चे साईं भला जन्नत में चाय मिलदी, चाय जा मवाली वरी चाय लाइ परेशान। मां चयो माधवा जन्नत में अल्लाह वॾियूं नेमतूं रखियूं आहिनि, उते चांहि जी तोखे ज़रूरत ई न पवंदी। जे न साईं हितां जा असां हिरियल काथे मज़ो अचे। मां चयो भाउ जेकॾहिं एॾो तोखे चांहि मथो फेरियूं पई आहे त अल्लाह फरमाए थो मां तश्तही अनफुसुकुम, जेका शइ तव्हां तलबींदा वेंदो मां ॾींदो वेंदोमांव। चांहि हराम त न आहे, पलीत त न आहे। जेकॾहिं तोखे जन्नत में चांहि खां सवाइ मज़ो न आयो त अल्लाह सां चांहि घुरंदो वेंदे। रब बिना देर जे अहिड़ी चांहि तोखे जन्नत में पीआरींदो जो तुंहिंजा दिमाग़ जा ठका वही निकिरी वेंदा। मूंखे चए पियो चए साईं दिलि ई ठारे विधई, वाह जो दिलि जाए ॾिनई, हूअं परेशानी ॾाढी त अलाए जन्नत में चांहि हूंदी अलाए न। हिकिड़ो वरी मूंखे चइबो चए साईं भला जन्नत में नस्वार हूंदी, नस्वार जा मवाली वरी नस्वार लाइ परेशान। मां वरी चयो मां यार जन्नत में नस्वार न हूंदी, चई अभोड़े मरी वियासीं। मां जो छो? चई साईं हिते नस्वार नथा ॾियूं त ईअं तो दिमाग़ फिरे जीअं हेलीकॉप्टर जा पर फिरंदा आहिनि, पोइ जन्नत में मज़ो ई न ईंदो। मां वरी वॾी ॻाल्हि कई मां चयो तव्हां नस्वारनि खे जन्नत ई न मिलंदी। चई साईं ईअं छो था फतवा ॾियो? मां चयो क़ुर थो चए नशो हराम आहे। चओ त साईं नशो इन्नमल ख़म्रु वल मैसिरु वल अंसाब वल अज़लामु रिज्सुम मिन अमलि शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ़्लिहून। वॾे आवाज़ सब वॾे आवाज़ सां जो नशो हराम जो कुरान जे हुकुम सां जो भंग भटारी हराम, कुरान मजीद जे हुकुम सां मजाज़ी हीरोन हराम, कुरान जे हुकुम सां चर्स पीअण हराम, कुरान मजीद जे हुकुम सां आफीम खाइण हराम। ओ मजाज़ी मुंहिंजा दोस्तो महिरबानी करे पाण खे नशनों बचायो। कुरान जे हुकुम सां नस्वार भी हराम, या तारा भी हराम। कुरान मजीद जे हुकुम सां या सुपारी नशे वारी भी हराम। मेहरबानी फरमायो जन्नत जी तलब तमन्ना करण वारो इन हराम शइ खां पाण खे बचायो। जन्नत भी पाक आहे, अल्लाह अज़ीम मोकिलींदो भी पाक माण्हुनि खे। नशो हराम आहे, नशो हराम आहे, भॼी पासो कयो नशे खां। ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मेहरबानी फरमाए नशे शराब जो बाइकाट हाँ इन हीरो ने आफी में चरसे भंग जो बाइकाट कयो। अल्लाह फरमाए तो दुनिया जे जहान में पाण खे न नशन खां बचाए जो, आखिरत में मां अल्लाह साईं तव्हांखे वसक़ा छा रखियो आहे भाई न भंग में माण्हू पीए थो त अलूट थो थी वञे। छा रखियो आहे न शराब में माण्हू पीए थो त आपे खां निकिरी थो वञे। कच्चे शराब पीअण वारा मरी विया।
अब शराब पींदे पींदे मौत अची वियो त छा बचियो हीरोइन जो हाल तव्हां वञी पाण ॾिसो चर्चनि जो हाल छा आहे दुनिया बि तबाह आख़िरत बि बर्बाद हल जलसे ते त पुॼूं चई साईं हिक रस्ते जे बजाए बरसता था नज़र अचनि गाॾी हले ई नथी बिना नसवार जे मां तव्हांखे जलसे ते नथो पुॼाए सघां ओ मुंहिंजा अज़ीज़ो नसवारनि जो बि इहो हाल आहे तंहिंजे करे संभालियो पाण कोशिश करे सिगरेट मां बि पंहिंजी जान छॾायो इहो सिगरेट बि इन नशे जी शुरूआत आहे अॼु सिगरेट सुभाणे नसवार परियां भंग तरियां शराब आस्ते आस्ते शैतान असांखे इन नशे जे घेरे में लाए असांखे मस्जिदूं परे करे छॾींदो असांखे क़ुरान मजीद खां परे कंदो असांखे अल्लाह ऐं रसूल वईलना मंबसना कदना ما وعد الرحمن وصدق المرسلين जो इंशाअल्लाह सिगरेट को भी तौबा कंदा मर्द जा दुआ नथा निकरनि ईमान जा दुआ था निकरनि मेहरबानी फरमाए संभालियो पाण नशे को पाण के बचाए जन्नत ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं तव्हांखे जन्नत खपे त पाण में क़ुरान मजीद जी मोहबत पैदा कयो आशिक़ थी वञो क़ुरान मजीद जा परवान मौला व नेमन नसीर जेकॾहिं तव्हांखे जन्नत खपे तो मुंहिंजा अज़ीज़ो इन यार सां यारी रखो भाकुर पायो क़ुरान मजीद सां क़ुरान मजीद सां मोहबत कयो क़ुरान मजीद जा आशिक़ थी वञो राग खां साज़ खां गाननि खां पाण खे बचायो पाण खे ड्रामनि ऐं फिल्मनि ॾिसण खां पाण खे बचायो ओ मुंहिंजा अज़ीज़ो टच मोबाइल जे ग़लत इस्तेमाल खां पाण खे बचायो मेहरबानी फरमाए पाण खे मस्जिद जे हवाले कयो पाण खे नमाज़ जो पाबंद कयो जियां जुमे जी नमाज़ फर्ज़ आहे तीअं आम ॾींहंनि वारी नमाज़ बि फर्ज़ आहे बेपारीअ वारी तीअं टेपारीअ वारी तीअं मग़रिब ऐं इशा ऐं फजर वारी नमाज़ बि फर्ज़ आहे ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो नमाज़नि जी पाण में पाबंदी कयो मुंहिंजो प्यारो नबी मोहम्मद करीम नमाज़ जो आशिक़ अबू बकर सिद्दीक़ नमाज़ जो परवानो उमर फारूक नमाज़ जो आशिक़ हज़रत उस्मान साईं नमाज़ जो परवानो हज़रत अली मुर्तज़ा से एॾो नमाज़ जो परवानो हो एॾो परवानो हो एॾो परवानो हो जंहिंजी नमाज़ जी तारीफ़ कंदे अल्लाह क़ुरान में फरमायो तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरि सुजूद ज़ालिक मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील अञा वॾे आवाज़ अदा हज़रत अली नमाज़ जो परवानो हुयो कोन ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो मुंहिंजा भाइरो एॾो हज़रत अली नमाज़ जो परवानो हो एॾो आशिक़ अल्लाह साईं जो एॾो परवानो पंजगाना नमाज़ त पढ़ंदो पर रात जी तहज्जुद वारी नमाज़ बि क़ज़ा न थींदी हुअसि ओ मुंहिंजा अज़ीज़ो
रुगी पान अकेलो रात जी तहज्जुद जी नमाज न पढ़े अम्मा फातिमा भी गॾिजी पींदी अलवेद वला परवाना नमाज जा वदा आशिक़ अल्लाह साईं जा वदा परवाना कुरान मजीद जा किताबन में जे दो सजी सजी रात हज़रत अली अल मुर्तज़ा अम्मा फातिमा नमाज में कुरान शरीफ जी तिलावत कंदा हा सजी सजी रात वेठा अल्लाह जा सजदा दींदा अल्लाह जा रुकू कंदा जिनजी अल्लाह कुरान में भी तारीफ वाखान कई ततजाफा जुनूबहुम अनिल मज़ाज यदून रब्बहुम खौफन व तमअन व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। अन्या वरी आवाज़ अल्लाह तो शायद अलवेद सजी सजी रात निंड न कंदा तोणे जो अखियूं तड़पदियूं न बूट जण जे लाइ तोणे जो चेहरियूं सिकदियूं न सिधे थियण जे लाइ तोणे जो जिस्म तड़पदो न आराम करण जे लाइ पोइ बि सुम्ही निंड्रा न कंदा साईं छा कंदा फरमाए वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा अल्लाह फरमायो सजी सजी रात नमाज में रुकू में सजदे में गुजारींदा सजी सजी रात क़याम में कुरान शरीफ जी तिलावत कंदा कुरान शरीफ पढ़ंदा अर्रहमान अल्लमल कुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान।